तरीक़ो नंबर 13। या कहिड़ी बदतमीज़ी आ? हर ॻोठ अचण वारे सां तव्हां ईअं इस्तक़बाल कंदा आहियो? चूनो छो हारियो थी मुंहिंजे मथां? चूनो न आहे भाऊ, हे अटो आ, मांजे मथां बि कोई अटो हारे हलियो वियो आ। सुबुह सुबुह सां मां सी में तड़कियुमि, हाणे वरी मां तड़ कीअं कंदुमि? वॾी सर्दी आ, जेकॾहिं तोजे मथां अटो किरियो आ त मांजे अखियुनि में बि अटो आयो आ। चूनो तूं चलो ठीकु आहे, न आहे हारियो, मुंहिंजो बैग काॾे हो? मूंखे कई ख़बर भाऊ, हे कंजूस कॉलोनी आहे, हिते घणा फोरू वधा आहिनि, कोई फुरे हलियो वियो हूंदो, मूंखे न आहे ख़बर। मूंसां गॾु तूं ई मुंहिंजे पुठियां अचे थो पियो, बैग मुंहिंजो तोॾे ई आहे। दरअसल फोरू घणा वधा आहिनि न, हो बा हमरा अचनि था मोटरसाइकिल ते, हिकिड़े जो पर्स कोई हणी वियो आहे, हिकिड़े जी मोबाइल गुम थी वई आहे। उन्हनि खे सॾे मां पुछां थो। छा थियो? एमरजेंसी थी वई आहे, दरअसल मूंखे मोबाइल ॾे त मूंखे कॉल करणी आहे। हाँ, मोबाइल के दबी मुंहिंजो। अरे तू भी पर्स संभाल। अरे मैं तो गिदे को कपे हवा है ता ॾिठो ई, मां ते यकीन कोन करे पियो, हिते घणा फोरू वधा आहिनि, हिननि जी बि फुर थी वई आहे। अजीब गोठ है यार, फोरन जो गोठ अलाए छा? तो जी मोबाइल गुम आ, इन जो पर्स गुम आ, मुंहिंजो थेलो। अदा फुदना हाणे मांजे मोबाइल जो छा थींदो? अरे अदा बबलू तोखे पाए मोबाइल जी पई आ, मांजो पर्स लाइ के दबियो। अदा मिठो भूत कट ॿाहिरि, हिन बैग में ॾिस छा रखियो आहे अंदरि। अदा मोगा इनी में जमीन जा कागज ऐं लैपटॉप पयो आ। हाँ, जमीन जा कागज पिया आहिनि, जमीन पंहिंजे नाले था करायूं, अंगूठो हणी करे तूं बि लिखी वञ, मां बि लिखां थो, इन पोड़े खगे खे थोड़ो वञण ॾे। मोगे वेचारे जो घर किथां आहिनि? गजब थियो, ही मांजो नालो कीअं खणे थो, इहो मांखे कीअं सुञाणे थो। हाँ, लॻे थो जेकी मां शादी जे लाइ दरख़्वास्त ॾिनी हुअमि न, शादी दफ़्तर खां आयल हुयो, हाणे छा कयूं? अदा मोगा हाणे तव्हांजी शादी जो कीअं थींदो? हल मिंथ था क्यों हल वारो कर, हिन तरफ वियो आहे। साहब बीजो हिकु मिनट, शादी दफ़्तर खां आयल हो? हां, मां शादी दफ़्तर खां आयो आहियां। मिठू कम थी हुई साहब, गलती थी वई, माज़रत साईं माज़रत। छाजी माज़रत, छाजी गलती? इन वक्त तो शादी दफ़्तर का आयो, अफ्रीकन भोलो लगो पे आयो मां, तू छाजी माफी घुरे थो? दरअसल बस असां इस्तक़बाल कयोसे ना, इहो अटो असां उछलायोसे। ओह नो, वाह, जो इस्तक़बाल कयो अथव, ईअं इस्तक़बाल कबो आहे? दरअसल असांजो स्टाइल आहे न इहो। ॿी ॻाल्हि त हे बैग बि असां चुरायोसे। हलो साईं, महिरबानी, मां आहियां मोगो। तूं आ? हाँ, हलो खट खणी आ, साहब आयो आहे। अदा मोगा सुनारो आयो, खटा भी खणियो तो बबलू के भी वठी वियो। हाणे छा कयूं? उ सुनारो खटन के सोनो पानी हणंदो ऐं हीरा जणींदो। ठीक आहे, पोइ हिन कपड़े ते ॿियो कपड़ो विछायो, वारो कर, जल्दी कयो, मूंखे दफ़्तर वञणो आहे। तो जी भी लोड हुई, असां थोड़ा हुयासे, मूंखे त लावा लहण दे। मांजी भी शादी करायो ना बा मोगा, मां भी जवान थी वियो हाणे। छोकरी वारन जो मोगा कुछ शर्तूं भी अथी। घणियूं साहब शर्तूं? बस ये 3। हा, ॿुधाईंदा वञो साईं। साईं, नंबर 1 ते छोकरी के जेको आ निकाह में हक मेहर में तव्हांखे जेको आहे न 5 तोला सोन ॾियणो पवंदो। 5 किलो सोन लिखो। हल बाबा, ओके। ऐं नंबर 2 ते छोकरी आ बाबा लाडकी, थोड़ी घुमण फिरण जी आ शौकीन, तो हर महीने कराची समुंड ते छोकरी के घुमाइण वञणो पवंदो। छोड़ो हर महीने, असां खानदानी जिमीदार लगा पिया आहियूं, सोडान घुमाईंदासे, सो भी हफ्ते। ओके करेस। ठीक है बाबा। नंबर 3, छोकरी जे नाले तोखे 4 एकड़ जमीन देनी पवंदी ऐं हिकु बंगलो लग्जरी अपार्टमेंट में। खुद ना 4 एकड़ जमीन चवे थो, मुरब्बन जा आहियूं असां मालिक। 4 एकड़ छो, 400 एकड़ जमीन लिखेस, असां ॾींदासे। ठीक है बाबा, ओके। जल्दी कयो बा, तव्हां इहो हिसाब करो, पोइ 1.5 फुट जो फोन आयो आहे, उन जो भी रिश्तो करणो आहे। बाबा ठीक है, उनखे चओ हली करे मांजे लाइ जेको आहे बंदोबस्त करे, मां अचां थो। ठीक आहे, मां खुद ना तूं हलण वारी कर। हां, पोइ तो जो नंबर थी, मथे हफ्ते तो जी शादी कराईंदासे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम बाबा, बिस्मिल्लाह भा, तो खैर दा? दुआ मोगा जी साईं। ये तो तव्हांजो वालिद साहब लगे थो। हाँ साईं, वालिद साहब आ। साईं, तव्हांजी घरवारी जा बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा ईंदा हुया, रक़म ईंदी हुई? हां, मिलदा हुया। मोगा मुबारक थी। मोगा दरअसल मां शादी दफ्तर वारो न आहियां, मां बेनज़ीर इनकम सपोर्ट वारो आहियां। ओह नो। असां हाणे बेनज़ीर इनकम सपोर्ट वारनि न 14 नंबर तरीक़ो इस्तेमाल करण शुरू कयो आहे बाबा। वो वरी केड़ो साईं? वो इहो साईं, जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जा मुस्तहिक आहिनि, गरीब आहिनि, बेवा औरतूं आहिनि, उन्हनि जा पैसा उन्हनि जो हक़ आहिनि, पर उन्हनि ते तव्हां प्रॉपर्टी वारा जेको आहे न धाड़ो हयूं वेठा आहियो।
चङो बाबा मां हलाए थो हाणे यादि कने मुबारक हुजई शादी जो मसलो हल थी वियो न जो वरी अलाड़े क्यों छा साहब तव्हांजा पंजनि भाइरनि जी अमड़ जा पैसा बंदि करियो बेनज़ीर जा तव्हांखे वरी ख़ुशी वरती आहे शादी जी बाबा तव्हांखे पैसनि जी लॻी पई आहे हेल साल सियारे में मुंहिंजी शादी न थी असां छड़ा रहिजी वियासीं अबोड़े रुली न वियो मोगे जी मार का भला चारा